ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. سبحان الذي يسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. अजीज़ान मोहतरम, बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ दोस्तों, मेराज शरीफ जे सिलसिले में अवांजे ख़िदमत गिरामी में मां हिन खां अॻु में कुछ अर्ज़ करे आयो आहियां। अॼु बि अवांजे ख़िदमत में कुछ मारूज़ात मूंखे अर्ज़ करणा आहिनि। इन ई सिलसिले में तव्हांजे आॾो मूं क़ुरान मजीद जी आयत सॻोरी तिलावत कई आहे, जंहिंजो तर्जुमो अवां ॿारहा ॿुधो आहे। अॼु दुबारो बि उनखे तव्हां ॿुधो त जीअं अवां जे ज़हन में क़ुरान शरीफ़ जे आयत जो मफ़हूम अची वञे। उन खां बाद बक़ैया ॻाल्हियूं जेके हूंदियूं से मां अवां जे आॾो पेश करण जी कोशिशि कंदुसि। अल्लाह तबारक व तआला मूं गुनहगार खे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह तबारक व तआला उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुरूद पढ़ो त मां तव्हांखे आयत करीमा जी माना ॿुधायां। सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो: सुब्हानल्लज़ी यसरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। पाक आज़ाद अल्लाह पाक जी जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ासि बान्हे खे। रात जे तमाम थोड़े हिस्से में हरम पाक वारी मस्जिद खां अक्सा मस्जिद ताईं
अल्लज़ी उहा अक्सा मस्जिद बारकना हौलहू। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त जंहिंजे चौधारी असां बरकतूं रखियूं आहिनि, लिनुरियहू मिन आयातिना, पंहिंजे कुदरत जे निशाननि ॾेखारण जे लाइ असां पंहिंजे ख़ासि बाने खे सैर करायो। इन्नहू हुवस समीउल बसीर, बेशक उहा ज़ात बाबरकात यानी अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात ॿुधंदड़ बि आहे त ॾिसंदड़ बि आहे। या वरी इन्नहू हुवस समीउल बसीर, बेशक नबी करीम जी ज़ात बाबरकात अल्लाह जो कलाम ॿुधंदड़ बि आहे त पंहिंजे रब करीम जी ज़ात बाबरकात जो दीदार कंदड़ बि आहे। इहो आहे इन आयत करीमा जो तर्जुमो। अल्लाह सी फरमायो त पाक आ ज़ात रब जी, जंहिं रब करीम सैर करायो आहे पंहिंजे ख़ासि बाने खे रात जे तमामु थोरे हिसे में, ऐं सैर शुरू थियो आहे अक्सा मस्जिद खां ख़त्म थियो आहे बैतुल मक़दस ताईं। अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना, उहा अक्सा मस्जिद जंहिंजे चौधारी अल्लाह सी फरमाए थो असां बरकतूं रखियूं आहिनि, ऐं सैर असां इन जे लाइ पंहिंजे नबी खे करायो आहे त जीअं असां उनखे पंहिंजे कुदरत जा निशान ॾेखारियूं। इन्नहू हुवस समीउल बसीर, बेशक उहा ज़ात बाबरकात ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ आहे। अवांजो असांजो अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे त नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जो सफ़र मेराज ला मकान ताईं आहे। अर्शे मुअल्ला खां बि मथे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात अर्श खां बि मथे विया। पोइ हिन आयत करीमा में त बीठो आहे त हरम खां वठी, काबे खां वठी, मके वारी मस्जिद खां वठी बैतुल मक़दस ताईं, जॾहिं क़ुरान चवे थो त शाम जे मुल्क बैतुल मक़दस ताईं नबी करीम जी ज़ात बाबरकात जो सैर आहे, त पोइ तव्हां वरी काथों ठाहियो आहे त ला मकान ते विया। अदा मां तव्हांखे इहो तक़रीबन हर साल काफ़ी सालनि खां वठी करे इन मौज़ूअ ते ॿुधाईंदो आयो आहियां। यकीनन अवां जे ज़हन में हूंदो, पर जे भला ॻाल्हि विसरी वई आहे त थोरो यादगिरी ॾियण लाइ अर्ज़ु कयां त मुंहिंजे प्यारे महबूब करीम अलैहिस्सलाम जे महराज खे अल्लाह ताला क़ुरान पाक में 3 मरहलनि में बयानु कयो आहे। सोणे नबी करीम जे महराज खे ख़ुदा ताला रुगो इन आयत में बयानु कोन कयो आहे, इन खां सवाइ ॿियूं बि 2 मक़ाम आहिनि जन जायुनि ते अल्लाह पाक पंहिंजे महबूब पाक जे महराज शरीफ़ जो ज़िक्र फरमायो आहे। ऐं हर जाइ ते नबी करीम जे जुदा जुदा मक़ाम जो ज़िक्र आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महराज जूं 3 मंज़िलूं आहिनि। पहिरीं मंज़िल नबी करीम जे ज़ात बाबरकात जे महराज जी शुरू जेका थी आहे सा काबतुल्लाह वारी मस्जिद खां अक्सा मस्जिद ताईं ख़त्म थी आहे। ॿी मंज़िल नबी करीम जी शुरू थी आहे अक्सा मस्जिद खां सिदरतुल मुंतहा ताईं, ऐं 3 मंज़िल नबी करीम जे ज़ात बाबरकात जी सिदरतुल मुंतहा खां वठी करे ला मकान ताईं। पहिरीं आयत सगोरी जेका मां तव्हांजे आॾो अॼु ताईं पढ़ंदो आयो आहियां, सुब्हान अल्लज़ी असरा बिअब्दिही, इन में पहिरीं मंज़िल जो ज़िक्र हो। ॿी मंज़िल जो ज़िक्र ॿी आयत में आहे, 3 मंज़िल जो ज़िक्र 3 आयत में आहे। ऐं महबूब जो मेराज ऐं महबूब जो ख़ुदा जो दीदार करणु सॼो सारो क़ुरान पाक मां साबित आहे। जेकॾहिं क़ुरान शरीफ़ में न हुजे हा त नबी करीम जी ज़ात बाबरकात जेकॾहिं पंहिंजे ज़ुबान सां ॿुधाइनि हा त मां अहिड़े तरीक़े सां महराज शरीफ़ कयो आहे तब असां मुसलमाननि खे क़ुरान खां बाद में मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस ते बि एतबार आहे। क़ुरान अल्लाह जो कलाम आहे, हदीस मुंहिंजे प्यारे नबी जो कलाम आहे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस पाक जी क़ुरान मजीद खां बाद में अहमियत आहे, पर कन मक़ामात ते क़ुरान ख़ुदि नबी करीम जे हदीस जे तशरीह जो मुहताज आहे। अल्लाह ताला जे क़ुरान पाक में जेके भी हुकुम आहिनि उहे अहिड़ा काथे काथे के मक़ाम आहिनि जन मक़ामात ते उन्हनि अल्लाह जे हुकुमनि जी तशरीह ऐं वज़ाहत ऐं समझाणी सोहणे नबी करीम ॾिनी आहे। जे नबी पाक न ॾे हा त असांखे सम्झ में ई ॻाल्हि कान अचे हा।
इहो मौक़ो मक़ाम कोन्हे जो मां तव्हांखे के मिसाल ॾेई ॿुधायां, छो त इहो जुदा मौज़ू आहे। बल्कि इहो तव्हांजे ज़हन में हुजे त क़ुरान करीम जी लाइ, क़ुरान पाक जे लाइ नबी करीम जे ज़ात बाबरकात जी हदीस तशरीह आहे। अगर नबी करीम पाण ॿुधाए थो त मां हितां हलियुसि हिन जाइ ते पहुतुसि, ख़ुदा जो दीदार करे वरी आयुसि, त बहैसियत मुस्लमान जे असांजे मथां लाज़िम आहे त नबी करीम जे मेराज खे बरहक़ मञूं। पर असांखे क़ुरान पाक जे आयतुनि मझां मिले थो इशारो, वज़ाहत मिले थी। अल्लाह ताला 3 मक़ाम नबी करीम जे मेराज जा बयान फरमाया। हुज़ूर जूं मंज़िलूं भी 3, त उन 3 मंज़िलुनि जो जुदा जुदा क़ुरान पाक में ज़िक्र आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे हबीब करीम जे ज़ात बाबरकात खे ला मकान ताईं मेराज करायो, मुस्तफ़ा पंहिंजे ख़ुदा जो दीदार करे वापसि वरियो। हाणे तफ़सील सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो त मालूम करे छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। तव्हांखे यादि हूंदो त मां अॻे जुमे ते तव्हांखे अर्ज़ु कयो त नबी पाक जी ज़ात बाबरकात अर्शे मुअल्ला ताईं पहुता ऐं हेठि तव्हां ॿुधो हो त जिब्रील थकिजी वेही रहियो, बुराक उहो बि बीही रहियो। महबूब करीम जे ज़ात जे लाइ सवारी बुराक खां पोइ रफ़ रफ़ जी आई। सोने नबी पाक फरमायो आहे त रफ़ रफ़ हिकिड़ो नूरानी तख्त हो, नूर जो त हुयो, पर पाण करीम ने ईअं बि फरमायो त उनजो सब्ज़ रंग हो, साओ रंग। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सिदरतुल मुंतहा खां मथे रवानगी कई ऐं सिदरतुल मुंतहा ते नबी करीम जी ज़ात बाबरकात वेही हाणे सवार थिया, मथे अर्श ताईं नबी करीम जी ज़ात पहुता, त सिदरतुल मुंतहा खां मोकिलाणी वारे टाइम ते हुज़ूर पाक फरमायो हो जिब्रील खे हलक हाजतुन को कम हुजई त चओ तुंहिंजो करे अचां। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जिब्रील मुंहिंजो ॾाॾो इब्राहिम जॾहिं न आड़ाह में पे वियो, निमरूद मुंहिंजे ॾाॾे खे इब्राहिम खे बाहि में पियो उछलायो। अल्लाह जो नबी खलीलुल्लाह आड़ाह ॾे रवानो थियो, तूं मुंहिंजे ॾाॾे इब्राहिम वटि आए, अची चयोसीं त या खलील हलक हाजतुन, ऐं इब्राहिम को कम हुजई त चओ त मां अॼु तुंहिंजी मदद कयां। जिब्रील खे इहो ख़्याल हो त हज़रत इब्राहिम चवंदो हा यार वारो कर, बच्चा आहे मूंखे साड़नि था, इहे सम्झो था हलाए न, त पोइ मां कोशिश कयां का हिननि जी बाहि खे पर बर हणां, विसायां, ख़तम कयां, रुगो इब्राहिम चवे। जिब्रील इन जे करे पेशकश कई, अर्ज़ कयो साईं को कमकार हुजे त मूंखे ॿुधायो। पर अल्लाह ताला जे प्यारे नबी इब्राहिम खलीलुल्लाह फरमायो कम आहे पर तो में कोन्हे। चई भला कंहिं में आहे? चई मुंहिंजो कमु आहे मुंहिंजे अल्लाह में। जिब्रील जा इरादा ख़्यालात तब्दील थी आहे त हाणे मूंखे कोन थो चवे, अलाह खे चवंदो, पर चई चवे भला छो नथो, कम बि अलाह में थी, पोइ चवेसि छो नथो? त हज़रत खलीलुल्लाह इरशाद फरमायो त मुंहिंजे रब करीम खे मुंहिंजो जॾहिं हाल मालूम आहे त उते चवांसि छो? जिथे न हाल मालूम हूंदो आहे, यारीअ में दोस्ती में सुवाल न कबो आहे, छो त सुवाल मोहब्बत खे ख़तम कंदो आहे, कटींदो आहे। मोहब्बत वारी जाइ ते सुवाल रोज़ रोज़ कबा त मोहब्बत ख़तम थी वेंदी। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला में कमु ज़रूर आहे, पर चवंदो सांस कोन, इन जे करे त मुंहिंजे हाल खां वाक़ुफ़ आहे, जेका ख़ुदा जी मर्ज़ी सां मुख़लील खे क़बूल आहे। हिते हिकिड़ो मसइलो ॿुधाइणो आहे ज़रूरी, पोइ मां मेराज जी ॻाल्हि कयां थो। सलात पढ़ो बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों अज़ीज़ो, मसइलो ही आहे त आम तरह सां मुल्ला चवनि था पिया त ॾिसो खलीलुल्लाह जे मथां ॾुखियो वक़्तु आहे, पर अल्लाह पाक खां सवा ॿिए खे को नथो सॾे पियो।
खलीलुल्लाह चवे हा या दस्तगीर या कलंदर या भेटाई। हाँ पर न को खलीलुल्लाह या कलंदर सर कयो, न को या रसूल अल्लाह सर कयो, न को कलंदर या भेटाई करे सर कयो, न को कंहिं पीर खे सॼो, न कंहिं फ़क़ीर खे सॼो। जॾहिं अल्लाह जो नबी अल्लाह खे सॾींदो आहे त पोइ तव्हां छो नथा अल्लाह खे सॼो, अवां छो पीरनि खे सॾींदा हो। जॾहिं ख़ुदा जो नबी नथो सॾे त पोइ तव्हां छो था सॼो। नबी अल्लाह खे सॼो आहे, तव्हां बि अल्लाह खे सॼो। अगरि नबी पीर फ़क़ीर खे वलीअ गौस कुतुब खे सॾे हा त पोइ जाइज़ हुजे हा, नबियनि को न सॼो आहे, तंहिंजे करे तव्हांजे लाइ सॾण बि हराम। समझो था अलाए न जो केर था चवनि लहाबी। तव्हां वरी सोचींदा हूंदो यार ॻाल्हि सची था कनि, चवनि यार सही था। और मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, सोच जो मक़ाम आहे, सम्झ जी ज़रूरत आहे। मुंहिंजा भाउ हमेशह पाण खां मथे खे सॾु कबो आहे, पाण खां हेठे खे मदद कान घुरबी आहे। तव्हांखे ख़बर आहे त नबूअत जे मक़ाम खां मथे विलायत जो मक़ाम थी सघे थो? नबीअ खां मथे गौस थी सघे थो? नबीअ खां मथे कलंदर थी सघे थो? नबीअ खां मथे दस्तगीर थी सघे थो? पोइ त बेवकूफ़ी आहे मुल्ले जी जेको चवे थो त नबी छो न सॼो कलंदर खे गौस खे भेटाई खे। पारी पारी ॻाल्हि त जॾहिं इब्राहिम खलीलुल्लाह हुयो उन वक़्त में न को कलंदर ना, न को भेटाई आहे, न को गौस आहे, न को कुतुब आहे। जेकॾहिं अब्द ऐं माबूद जे विच ते को मक़ाम आहे त सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे, हिकिड़ो अल्लाह आहे, त ॿिए नंबर ते उन जाइ ते वरी ख़ुदा जो प्यारो नबी आहे। गौस कुतुब पीर फ़क़ीर विच ते हुयो ई कोन कंहिंखे ख़ुदा जो नबी चवे। जॾहिं नबीअ जो डायरेक्ट वास्तो ख़ुदा सां आहे, जंहिंजो ख़ुदा सां वास्तो हूंदो आहे उहो ख़ुदा खे चवंदो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, उन वक़्त में न को कलंदर आहे, न को भेटाई आहे। इहो चवण ई बेवकूफ़ आहे त हज़रत इब्राहिम छो न कलंदर खे सॼो। अन अंधे खे इहा बि ख़बर कान्हे का त बेवकूफ़ तोखे ख़बर आहे त उन वक़्त में कलंदर हुयो, भेटाई हुयो या गौस कुतुब जेके आहिनि से नबीअ खां मथे आहिनि छा? हमेशह हेठे खे कोन सरबो आहे, सरबो आहे पाण खां मथे खे। ये आहे या न आहे? इब्राहिम खलीलुल्लाह खां मथे को हुयो छा? अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे फत्तखज़ल्लाहु इब्राहिम खलीला। ऐं दुनिया वारो ॿुधी छॾियो, मां रब करीम जी ज़ात बाबरकात ऐलान थो करे छॾियां त इब्राहिम अलैहिस्सलाम मुंहिंजो अहिड़ो तयार आहे, अहिड़ो त दोस्त आहे जो इब्राहिम जी दिलि मां अल्लाह जे मोहब्बत खां सवा ख़ाली आहे। गैर जे मोहब्बत खां इब्राहिम जी दिलि ख़ाली आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जे दिलि में रुगो मोहब्बत आहे त रब करीम जे ज़ात बाबरकात जी आहे, ॿिए कंहिंजी आहे ई कान का। पोइ जेको खलीलुल्लाह बराहे रास्त पंहिंजे रब सां वास्तो रखे थो, सो पंहिंजे रब खे न चवे त ॿियो कंहिंखे चवे। असां गुनहगार आहियूं, असां त पाण खे मुंहिंजा प्यारा दोस्त वलियनि जे जुतीअ जहिड़ो बि पाण खे कोन था भायूं पिया। असां खां मथे मक़ाम ईमान जो आहे, तक़वा जो आहे, विलायत जो आहे, गौसन जो आहे, कुतबन जो आहे, अल्लाह जे प्यारनि जो आहे। उन खां बाद में नबूवत जो मक़ाम आहे। नबूवत जे मक़ाम खां बाद में आख़िरी मक़ाम अल्लाह जे ज़ात जे कुदरत जो मक़ाम आहे। कुदरत खां मथे कोन्हे को। अल्लाह जे विच ते, असां जे विच ते ख़ुदा जा वली असांजा वसीला आहिनि, तॾहिं असां औलिया अल्लाह जी दामन वठंदा आहियूं। अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू रब करीम जे विच ऐं असां जे विच ते औलिया अल्लाह ऐं अंबिया अलैहिस्सलाम जो वसीलो आहे। पोइ जॾहिं असांजे विच ते हुननि जे विच ते वसीले वारी शइ आहे त असां वसीलो वठूं था। इब्राहिम ऐं अल्लाह जे विच ते वसीले वारी शइ हुई ई कान का। सलाह शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त जे वक़्त में हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जिब्रील खे फरमाइनि था त तो मुंहिंजे ॾाॾे खे चयो हल लक हाजतुन या खलील, ओ इब्राहिम खलीलुल्लाह को तो में कम हुजे त चओ। पर मुंहिंजे ॾाॾे तोखे कम कोन चयो हो, अल्लाह खे अर्ज़ु कयो हई, अल्लाह पाक खे बि दिलि सां अर्ज़ु कयो हई, ज़ुबान सां कोन चयो हई। पर जिब्रील तूं पंहिंजे पर में थोरो करे चुको हुए। अॼु मां वञा थो महराज ते, अॼु थोरो तुंहिंजो लाहियां थो। तो मुंहिंजे ॾाॾे ते थोरो कयो हो त को कमु ॿुधाए, मां थोरो लाहे चवां थो त तूं को कमु ॿुधाए।
जंहिं वक़्त में इब्राहिम खे आड़ाह में विधऊं पे उन वक़्त में ज़ाहिरी तरह नबी साईं ॼावा हा कोन हा, ज़ाहिरी तरह, लेकिन हक़ीक़ी तरह संदन नूर मुबारक इब्राहिम खां बि अॻे ई मौजूद हुयो। ईअं न साईं, पोइ जेको ज़ाहिरी तरह इब्राहिम अलैहिस्सलाम जे आड़ाह में वञण वारे टाइम ते मौजूद बि ज़ाहिर में कोन्हे, पोइ उनखे कीअं पे ख़बर पई त जिब्रील मुंहिंजे ॾाॾे खे थो चवे ऐं ॾाॾो कहिड़ी थो वर्दी ॾे, जेको आहे ई कोन तंहिंखे कीअं ख़बर पई? त इहा बि सम्झ जी ॻाल्हि आहे त इहो ज़ाहिर में बराबरि कोन हो, पर महबूब करीम जी ज़ात बाबरकात इहो ॿुधाइनि था त जिब्रील खे पतो पए त मुंहिंजे ॾाॾो जेकॾहिं आड़ाह मां बचियो आहे त बि मुंहिंजे नूर जे सदके बचियो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जे जिस्म में, इब्राहिम अलैहिस्सलाम जे पेशानी में मुहम्मदी नूर आ, त इब्राहिम जे मथां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बाह के बाग तो बनाए, कुलना या नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहिम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो असां बाह के हुक्म कयो से खबरदार बाह इब्राहिम अलैहिस्सलाम जे मथां गुलजार बणजी वञा, थधी थिजा, पर अहिड़ी बि थधी न थिजा जो इब्राहिम अलैहिस्सलाम खे थधि लॻी वञे। बरदन व सलामा, थधी हुज पर सलामती वारी थदकार कजां, जेका काठी बरे पैसा अल्लाह जे नबीअ जे कदम लॻाइण खां बाद में साई बणजी थी वञे पई। इब्राहिम अलैहिस्सलाम जो किस्सो हिते ख़तम थी वियो। जिब्रील चयो हाओ साईं ॻाल्हि ॿुधो, तुंहिंजे ॾाॾे मूंखे कोन चयो हो कमु, मां त चयो हो मांसि त कमु चओ, पर मूंखे हुन कोन चयो। जिब्रील खां बि खलील जो शान मथे आहे, जिब्रील खां बि खलील जो शान मथे आहे। त हज़रत इब्राहिम इहो बि नामुनासिब सम्झो त जेको मूंखां घटि आहे तंहिंखे छो चवां? हा मता सुभाणे तव्हांखे चवंदा भला कलंदर भिटाई कोन हा, जिब्रील त हो, उनखे छो न चयईं? इहो बि इन जे करे कोन चईंदो हज़रत इब्राहिम खे ख़बर आहे त मां खलीलुल्लाह आहियां। हे जिब्रील अमीन असां नबियनि जे दरवाज़े जो खादिम आहे जेको हमेशह वही खणी पहुचाईंदो आहे। पंहिंजे नौकर खे थोरो चइबो त मुंहिंजी मदद कर। हज़रत नबी करीम जी ज़ात खे अर्ज़ु कई कि भला तुंहिंजे ॾाॾे कमु कोन चयो हो, पर मां अर्ज़ु कयां थो, मुंहिंजो कमु आहे उहो कयूं अच। सरकारे दो आलम अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, मुंहिंजो कमु ही आहे त मूंखे पक्का त तव्हांखे सॼे जहान खां वधीक पंहिंजी उम्मत प्यारी आहे। अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जेका तव्हांखे उम्मत ॾिनी आहे सा तव्हांखे ॾाढी प्यारी आहे। मां चाहियां थो त जीअं तव्हां राज़ी थियो अव्हां जे उम्मत जी ख़िदमत कयां, त अव्हां उन ख़िदमत जे करे राज़ी थी पवंदव। तंहिंजे करे मुंहिंजो दरबार इलाही में अर्ज़ु कयो अचिजो, रब करीम वटां मंज़ूरी वठी अचिजो। अव्हां अल्लाह पाक जल जलालु अमन वालू खे चइजो त जंहिं वक़्त में क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजी उम्मत पुल सरात तां लंघे त जिब्रील खे इजाज़त मिले, जिब्रील पंहिंजा पर विछाए हबीब पाक जी उम्मत जिब्रील जे परन ते लतूं ॾेई जन्नत में हली वञे। मां चाहियां थो, जिब्रील थो चवे त मुंहिंजी तमन्ना इहा आहे त अल्लाह पाक खां इहा इजाज़त वठियो अचो, तव्हांजे उम्मत लाइ आसानी बि थी पवंदी, मूंखे बि ख़िदमत जो मौक़ो मिलंदो, अव्हां बि राज़ी थी पवंदो, कम सभिनि जा ठही वेंदा। वइन मिनकुम इल्ला वारिदुहा वकान अला रब्बिका हतमम मक़दिया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे त पुल सरात जे मथां हर हिक खे ज़रूर लंघणो आहे। आबिद हुजे, ज़ाहिद हुजे, नबी हुजे, पीर हुजे, केर बि हुजे, पर अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात फ़ैसिलो करे छॾियो आहे जहन्नम जे मथां पुल सरात रखियल आहे, जेका वार खां सन्हड़ी आहे, तलवार खां तिखी आहे, 29 रात खां वधीक अंधेरी रात आहे, उहा जहन्नम जे दूहे जे मथां आहे। उतां मां उनखे गुज़र करे पुल सरात जी पुल टपी जन्नत में वञणो आहे। या रसूल अल्लाह ॾाढी ॾुखी वाट आहे, महिरबानी करे तव्हां पंहिंजे उम्मत जी ख़ैर ख़्वाही कयो, मुंहिंजे लाइ मोकल वठो त मां तव्हांजे उम्मत जी ख़िदमत कयां। वॾी ॻाल्हि आहे साईं जो जिब्रील पेशकश करे त रसूलुल्लाह जे उम्मत जा पेर मुंहिंजे परनि ते लॻनि। छाजे लाइ? त महबूब खे उम्मत प्यारी आहे,
महबूब खे जेके प्यारा हन उहे प्यारनि जा पेर लॻंदा त साईं ख़ुशि थींदो। जिब्रील जी तमन्ना बि आहे त रसूलुल्लाह राज़ी थिए। इहे न अदा सरकार बीही रहिया पाण फरमाए जिब्रील हाओ तुंहिंजी महिरबानी तुंहिंजो थोरो थियो हाणे हो थोरो थोरे में लही वियो पर ॻाल्हि ॿुध तुंहिंजे परनि विछाइण जी क़यामत में ज़रूरत ई कान पवंदी। साईं कीअं ज़रूरत कान पवंदी छा तव्हांजी उमत पुलिस रात कान लंघंदी पाण फरमाइनि था लंघंदी पोइ भला पोइ ज़रूरत कीअं न पवंदी। पाण फरमाइनि था जंहिं वक़्त में मुंहिंजा ईमान वारा मुहबत वारा इश्क वारा उम्मती पुलिस रात जे मथां ईंदा पंहिंजो पेर रखंदा पहिरें ॾाके ते अची बीहंदा त जहन्नम आवाज़ ईंदो जुज़िया मोमिन इन नूर का युतफी नारी। ओ नबी पाक जे इश्क ऐं मुहबत वारा ईमान वारा मोमिन तूं मुंहिंजे मथां अची बीठो आहे तकिड़ो लंघे वञ तो में जेको मुहम्मदी नूर आहे उन मुहम्मदी नूर जे सदके मां दोज़ख जी बाहि विसामी थी वञे। हबीबन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था नंबर 2 दोज़ख हिकिड़े पासे ईअं चवंदो ॿिए नंबर ते मां वरी बीठो हूंदुसि मां बीठो हूंदुसि साईं छा कंदे पाण फरमाइनि था पंहिंजे ईमान वारनि खे सुञाणंदुसि जंहिं महिल अची पेर रखंदा टपंदा त मां अर्ज़ु कंदुसि रब्बे सल्लिम रब्बे सल्लिम रब्बे सल्लिम रब्बे सल्लिम ओ मौला हिन मुंहिंजे उम्मतीअ खे सलामती सां उकार छा कर सलामती सां उकार। पोइ जिथे सुहिणो चवे रब्बे सल्लिम उन उम्मतीअ जा पेर थिड़कंदा। अदा सच चओ बेली महबूब जो उम्मती पुलिस रात ते कदम रखे ऐं महबूब जो फरमान हुजे दरगाह इलाही में दरखास्त हुजे मौला सल्लिम हिनखे सलामती सां उकार त यकीनन मुंहिंजे हबीब जी ज़बान अल्लाह कूड़ी कोन कंदो। महबूब जी दुआ क़बूल थींदी असां जहिड़ा गुनहगार आराम सां टपी वेंदा। उम्मत टपंदी आसरो आहे। हिकिड़ो मुल्ला छितो थी पियो आहे मुंहिंजे मदरसे में किताब पियो आहे ॾिसंदो त ॾेखारींदुसि किताब वारो थो चवे त मां क़ुरान जी वॾी ख़िदमत कई आहे क़ुरान जी ख़िदमत कई आहे अलाह मूं ते राज़ी थियो आहे मूंखे हिकिड़ी बिशारत बि मिली आहे। नऊज़ बिल्लाह कहिड़ी बिशारत मिली थी कि तो रात जो सुतो पियो हुउसि ख्वाब पियो लहां त दोज़ख जी पुलिस रात तां रसूलुल्लाह टपे थो पर नबी जा पेर थिड़कनि था हुज़ूर सिधो जहन्नम ॾे थो वञे। पोइ मां नबीअ खे भाकुर विझी बचाए वरितो आहे। इन जो ताबीर थो इहो करे त नबीअ जो दीन ख़तम थी वेंदो नबीअ जे दीन जे ख़िदमत लाइ नबी किरियो माना दीन किरियो नऊज़ बिल्लाह तंहिंजे करे नबीअ जे दीन जी मां ख़िदमत कई आहे। मां नवाब जो पुटु आहियां तंहिंजे करे मां नबीअ जे दीन खे अहिड़ो बचायो आहे जहिड़ो मां नबीअ खे दोज़ख खां बचाए छॾियो आहे। अदा इहो मुस्लमान ख्वाब लहंदो या शैतान। रज़ा पुल से वजद करते गुज़रिए आला हजरत हो वहाबी जो अकीदो आहे फिर सुन्नी जो अकीदो। रज़ा पुल से वजद करते गुज़रिए कि है रब्बे सल्लिम सदाए मुहम्मद कि है रब्बे सल्लिम सदाए मुहम्मद कि है रब्बे सल्लिम सदाए मुहम्मद ज़हे इज़्ज़तो एतलाए मुहम्मद के है अर्शे हक ज़ेरे पाए मुहम्मद। मुहम्मद वाह जो नबीअ जी इज़्ज़त आहे जो ख़ुदा जो अर्श मुस्तफ़ा जे क़दमनि जे हेठां। सलात बुलंद आवाज़ सां
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम। सलात बुलंद आवाज़। मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रफ़ात का पता। मुझा महबूबा मेराज वारी रात खबर पई तो मुस्तफा जी बुलंदी केतरी आहे। मेराज की शब मालूम हुआ आलम को तेरी रिफ़ात का पता के कदमों के है नीचे अर्श उला। सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। आए न मज़े जी ॻाल्हि अदा। मेराज वारी रात ख़बर पई दुनिया खे त मुस्तफ़ा जी बुलंदी केतिरी आहे जो अॼु अर्श मुअल्ला बि मुस्तफ़ा जे पेरनि हेठां आहे। सलात बुलंद आवाज़ सां मुंहिंजे हबीब ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुंहिंजा प्यारा दोस्त, जंहिंजे दिमाग़ में खन्नास आहे, जंहिंजे दिमाग़ में शैतानी भरियल आहे, उन माण्हूअ खे अहिड़ा ख्वाब नज़र ईंदा त नबी किरे थो पियो, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। हुज़ूर करीम जी ज़ात किरंदा कोन, बल्कि मुहम्मद करीम किरंदनि खे हथ ॾींदो। जेके किरंदा तन खे नबी उथारींदो। हबीब करीम जी ज़ात बाबरकात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था पिया त जिब्रील खां मोकिलाए मां जॾहिं पंहिंजे रफ़ जी सवारी खे तेज़ हलायो आहे, पाण फरमाए था 80,000 पर्दा तय कया अथनि। हिकिड़े पर्दे खां ॿिए पर्दे ताईं 80,000 साल जो पंधु। यादि आहे न अॻे जुमे ते ॿुधायो घणा पर्दा? 80,000 पर्दा। पर हिकिड़े पर्दे खां ॿिए पर्दे ताईं जीअं ज़मीन खां आसमान ताईं 500 साल। पर साईं फरमाइनि था हिकिड़े पर्दे खां ॿिए पर्दे ताईं 80,000 साल। अहिड़ा कुल पर्दा 80,000 हा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मां पार कया, आख़िर साम्हूं अर्शे मुअल्ला आयो। जंहिं महिल अर्शे मुअल्ला ते मां पहुतो आहियां, हबीबन करीमन जी ज़ात फरमाइनि था मूंखे इरादो थियो त जुती पाक लाहियां। छाजे करे त मूसा खे हुकुम मिलियो आहे फ़ख़्लान अलैक इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुआ। ऐं प्यारा मूसा तूर सीना ते जुतीअ खे लाहे, छो त हे पहाड़ इज़त वारो आहे। हुज़ूर फरमाइनि था त मूसा खे पहाड़ ते जुती पई लहराई वञे। हे त ख़ुदा जो नूरानी अर्श आहे, तंहिंजे करे मां इरादो कयो आहे त जुती लाहियां। सरकार दो आलम अलैहिस्सलाम जे लाइ अल्लामा बैजूरी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था फसमिया मिनल अर्श अनीनल अर्श ला तुखय्यबनी या रसूल अल्लाह। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात जी जो जुती मुबारक खे लाहिण जो इरादो कयो आहे त अर्श मां रोवण जो आवाज़ नबी करीम ॿुधो आहे। ओ अर्श पियो चवे या रसूल अल्लाह मूंखे बेनसीब न कर, पंहिंजी जुती मुबारक घुमाए त मुंहिंजो शरफ़ वधी वञे। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॻे जुमे ते पुछो मां न यादि अथव त उहा जुती बि त कंहिं मोचीअ ठाही हूंदी। यादि आहे? विसरी वई आहे? अबा कंहिं मोची ठाही हूंदी ऐं ज़रूर कंहिं हिलाल जानवर जो चमड़ो हूंदी। ईअं आहे न आहे? उहा पाक जुती मुंहिंजे नबी करीम जी ज़रूर कंहिं हिलाल जानवर जो चमू हूंदो ऐं ज़रूर कंहिं मोचीअ वीचारे ठाही हूंदी। अॼु ख़ुदा जो कसम आहे उहा जुती बि जहान खां मथे आहे। सलात मुंहिंजे मिठड़े हबीब ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जंहिं महिल मां अर्शे मुअल्ला ते पहुतो आहियां, नओ मुल्क आहे, नओ जहान आहे, नई ॻाल्हि आहे। अहिड़ो मक़ाम आहे जंहिंखे मक़ाम नथो चई सघिजे। सरकार फरमाइनि था उते न को ओलह हो, न को ओभर हो, न को उत्तर हो, न को ॾखिण हो, न को हेठि ही, न का गर्मी हुई, न का सर्दी ही, न को सियारो हो, न को उन्हारो हो, न को बहार हो। छा हो? महबूब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था हिकिड़ी मां मुहम्मद खे ख़बर बि मुंहिंजे अल्लाह जे ज़ात बाबरकात खे ख़बर आहे। पर जंहिं वक़्त में मां अहिड़े मक़ाम ते पहुतो आहियां जेको ला मकान जो मक़ाम चयो वेंदो आहे, सरकार फरमाइनि था थोरो नई ॻाल्हि जे करे मुंहिंजे दिलि ते घबराहट थी। छा थियो? माण्हू नई जाइ ते वेंदो आहे न त फितरती तौर
अन ॾिठे मुल्क में नई जाइ ते थोरो इंसान खे घबराहट थींदी आहे। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था फकल्लमनी रब्बी बिलिसान अबी बकर, पोइ जॾहिं मूंखे घबराहट थी त मुंहिंजे तसल्ली ॾियारण जे लाइ रब करीम मूंसां गुफ़्तगू कई, मूंसां कलाम कई, पर अबू बकर सिद्दीक़ जे लहजे में। कंहिंजो लहजो? सैयदना सिद्दीक़ अकबर वारो। हालांकि सिद्दीक़ हेठा, सिद्दीक़ मके में सुतो पियो आहे, उनखे इहा बि ख़बर कान्हे का त नबी मेराज ते वियो आहे, पर रब करीम जे ज़ात जंहिं गुफ़्तगूअ में, जंहिं अंदाज़ में गुफ़्तगू कई, सरकार फरमाइनि था उहो मुंहिंजे सिद्दीक़ जो हो। असहाबनि पुछो या रसूल अल्लाह सिद्दीक़ जो लहजो छो? पाण फरमाइनि था त मां सिद्दीक़ सां मानूस हुउसि, रब करीम जे ज़ात मूंसां इन जे लाइ उन लहजे में कलाम कयो त जीअं मुंहिंजो मुहम्मद वरी बि मानूस थी वञे। فأوحى إلى عبده ما أوحى ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था पिया, उहो जेको गुफ़्तगू थियो सो कहिड़ा लफ़्ज़ हा, दुरूद पढ़ त ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। अब गुफ्तगू तो थी न, शुरुआत थी गुफ्तगू जी, वे केड़ा लफ्ज़ हा? उद्दुन मिन्नी, उद्दुन मिन्नी, उद्दुन मिन्नी, मुखे अञा वेझो थी, अञा वेझो थी, अञा वेझो थी। हाय हाय, इते कुर्ब खत्म थी विया, बुर्द खत्म थी विया, फासला खत्म थी विया, पंध खत्म थी विया, किलोमीटर खत्म थी विया, सेंटीमीटर खत्म थी विया, मुंहिंजा अदा का शइ न रही आहे। महबूब जी ज़ात फरमाइनि था त रब जे दरबार मां अल्लाह जे ज़ात जो इरशाद पियो अचे, उद्दुन मिन्नी, मूंखे अञा वेझो थी। परे हो छा? हा पोइ छा पियो चए वेझो थी? पाण फरमाया था फदनौतु रब्बी, पोइ मां पंहिंजे रब खे वेझो थियुसि। फवदा अल्लाहु तआला यदैहि बैन कतफैया फवजदतु बरदहा बैल सदरी, एतिरो त मां वेझो थियो आहियां जो बेमिसाल कुदरत वारा हथ मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿिन्ही फणनि जे विच ते कुल्हनि में पुठियो आया, उन जो असर मुंहिंजे सीने में मालूम थियो। फवजदतु बरदहा, उन जी थधाण मूंखे सीने में मालूम थी। फकशफ अल्लाहु सदरी, पोइ अल्लाह मुंहिंजो सीनो कुशादो कयो। फअलिमतु मा कान व मा यकून, पोइ उन राति अल्लाह पाक मूंखे जो कुझु थियो आहे, जो कुझु थींदो, सभ जो सभु मूंखे इल्म ख़ुदा अता करे छॾियो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जो हबीब अॻिते फरमाए थो, फरअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअयनिर रास। ॿुधी छॾियो, रुगो अल्लाह पाक जी गुफ़्तगू कान थी आहे, रुगो अर्श ते कोन वियो आहियां, रुगो रब करीम मुंहिंजे मथां कुदरत जा बेमिसाल हथ रखिया कोन, बल्कि पाण फरमाए था रअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअयनिर रास। ओही जेके मुंहिंजे मथे में अखियूं आहिनि, इन्हनि अखियुनि सां मां पंहिंजो रब ॾिठो। मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा, रब वरी शाहिदी पियो ॾे क़ुरान जे अंदर। मौला पाक इरशाद फरमाए पियो त ॿुधण वारा ॿुधी छॾिजो, मुंहिंजे महबूब जॾहिं मुंहिंजो दीदार कयो त न का अख छिंभियईं, न का अख ॿूटियईं। साम्हूं लाइट लॻंदी आहे न, तेज़ लाइट, त माण्हू अखियूं हीअं कंदो आहे, अखियूं ॿूटींदो आहे या मुंहुं फेराईंदो आहे या अखियूं बंदि कंदो आहे, भला जे ॾिसंदो आहे त बि छिंभींदो आहे। तेज़ लाइट आहे, उहा लाइट नूरानी जेका तूर ते किरे त तूर जली वञे, हा वारीअ जे ढेर वांगुरु जबल थी वञे, मूसा बेहोश थी किरी पवे, पर उहा तजल्ली छा हुई? सिफ़ाती ही। ऐं हिते कंहिंखे थो ॾिसे ज़ात खे। मूसा ज़ होश रफ़्त अज़ यक परत ए सिफ़ात, तू ऐन ज़ात में निगरी वदर तबस्सुमी। कुर्बान आमना जलाल तो ता वञा, जो मूसा अलैहिस्सलाम सिफ़ाती तजल्ली ॾिसी बेहोश थी किरी पियो आहे, तू ख़ुदि ख़ुदा जे ज़ात जो दीदार बि करी थो खिली पियो। महबूब जी ज़ात न को अखि ॿूटी,
न को मुंह घुमायो न को फेरियो, बल्कि खुदा जी ज़ात खे गोया चिताए ॾिठई हिकिड़ी घड़ी। न न न अल्लाह जो हबीब फरमाए थो त अल्लाह जो दीदार 18 वरह रातनि जा थींदो रहियो। सलात बुलंद आवाज़ सां तक ते ॻाल्हि तोखे ॿुधाए छॾियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हाणे कीअं ॾिठई, छा ॾिठई, इहो न को मूंखे ताक़त आहे बयान करण जी, न को तव्हांखे ताक़त आहे ॿुधण जी। छो त ख़ुदा जे ज़ात जो दीदार बेकैफ़ आहे। छो त ख़ुदा जो शान छा आहे, लैस कमिस्लिही शैउन। हाणे तव्हांखे ॿुधायां त कीअं ॾिठई, सिज वांगुरु ॾिठई, चंड वांगुरु ॾिठई, आहीने वांगुरु ॾिठई, सितारनि वांगुरु ॾिठई, कंहिं सुहिणी सूरत में ॾिठई। कहिड़ी सूरत में? रब जॾहिं चवे थो त लैस कमिस्लिही शैउन, मुंहिंजे का शइ मिसाल आहे ई कान का, पोइ असां कहिड़ो मिसाल ॾियूं त कीअं ॾिठई। किसको देखा ये मूसा से पूछे कोई। मूसा ॿई रंग ॾिठा हा। कहिड़ा? हिकिड़ो तूर सीना वारो मूसा ॾिठो न रंग बाबा, जो तजली सां मुड़ुस बेहोश। हिकिड़े मौलवी पे तकीर कई, चए अल्लाह ने तजली भेजी, मूसा कल्टी हो गया। हाँ, असां इहे कोन चवंदासीं। बहरहाल मूसा इहो बि हाल ॾिठो। कहिड़ो हाल ॾिठई, जो तजली थी त बेहोश थी वियो। ऐं ॿियो बि मूसा रंग ॾिठो। कहिड़ो? जंहिंमहिल नबी पाक ख़ुदा जो दीदार करे मोटियो पे आयो, मूसा 6 आसमान ते बीठो हो त रसूलुल्लाह जे चेहरे मां ख़ुदाई अनवार इलाही जी बारिश पे वठी, गोया रब जो दीदार खयूं पे आयो। आला हज़रत इहा ॻाल्हि थो करे, किसको देखा ये मूसा से पूछे कोई, आंख वालों की हिम्मत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने पे लाखों सलाम, शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम, शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। वाह मुंहिंजा प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे मुंहिंजा दायरे विच वारी ॻाल्हि खे छॾे था ॾियूं। एतिरो लंबो किसो आहे जो तव्हांजो शाबान बि पूरो थी वेंदो, पर ॿिया बि किसा ॿुधाइणा आहिनि, ॿियो बि वाइज़ करिणो आहे, ॿियूं बि तक़रीरूं तव्हांखे मसइला ॿुधाइणा आहिनि जेके कम जा आहिनि। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मूंखे जो कुझु ॾियणो हो सो मूंखे ॾिनई, जेको वठिणो हो सो वरितुमि। इन में सभु कुझु अची वियो, इन में सभु कुझु अची वियो। हाणे न मुल्ला ताराज़ी खणी वेहे, हेतिरो ॾिनई हेतिरो कोन ॾिनई। तोरे नबी खे त नबी खे केतिरो मिलियो त इहा मुल्ला जी बदकिस्मती आहे। हा न साईं, इहो मुल्ला जो निभाग आहे। अल्लाह ताला थो चवे त मां बिना तोर ॾिनो निभागा, तूं छो थो तोरे? मां जो कुझु ॾिनो सो बिना हिसाब जे ॾिनो, बिना कंहिं किताब जे ॾिनो। मुंहिंजे हबीब जो कुझु घुरियो सो ॾिनोमांसि, पर अल्लाह ताला फरमाए थो घुरण खां सवाइ ॿियो बि ॾिनोमांसि। जेको घुरियई उहो त ॾिनुमि, पर महबूब रब करीम थो फरमाए हबीब घुरियो पंहिंजे वित आहार, मां ॾिनो वरी पंहिंजे कुदरत आहार। है न साईं? मुंहिंजा सोना साईं फरमाइनि था, जंहिं वक़्त में 18 वरह पूरा थिया, राज़ न्याज़ जूं गुफ़्तगू थी करे पूरा थिया, हाणे वापसी मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात कई आहे। उते मुलाक़ात वारे टाइम ते मुंहिंजे महबूब करीम खे ख़ुदा ताला इरशाद फरमायो त हबीब छा खणी आयो आहे? अतहियात लिल्लाहि वस्सलवात वत्तय्यिबात। ऐ मुंहिंजा ख़ालिक, मां तुंहिंजे दरबार में उहा शइ आंदी आहे जेका तो वटि कान्हे। अल्लाह पाक वटि छा नाहे, चओ सभु कुझु आहे। अल्लाह ताला जी ज़ात जो हबीब तो चवे मौला उहा शइ आण बि आहे जेका तव्हां वटि न हुजे, मां वटि सभु कुझु आहे। अल्लाह ताला जो हबीब अर्ज़ थो करे मौला तूं आहे कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद, तू बेनियाज़, मां मोहम्मद न्याज़मंदी खणी आयो आहियां।
तो वट न्याज़मंदी काने उहा न्याज़मंदी मां खणी अची चवां थो अतहियातु लिल्लाहि वस्सलवातु वतय्यिबात माली इबादत तो लाइ जानी इबादत तो लाइ जागण तुंहिंजे लाइ नमाज तुंहिंजे लाइ सलात सलाम तुंहिंजे लाइ या अल्लाह जो कुछ भी आ मां मोहम्मद करीम जो इन सलाती व नुस्की व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन सब कुछ मां मोहम्मद जो तुंहिंजे लाइ आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए जे सब कुछ तुंहिंजो मुंहिंजे लाइ आ त मुंहिंजो सब कुछ तुझे लाया। सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाई था मुझे अत्तहियात लिल्लाह चवण खां बाद में रब वटां इरशाद थियो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ओ गैब जे ख़बरुं ॿुधाइण वारा मोहम्मद तू पंहिंजी इबादत खणी आयो आ मां अल्लाह जो तो ते सलाम आ। अस्सलामु अलैका तो ते सलाम अय्युहल नबी ऐ गैब जे ख़बरुं ॿुधाइण वारा व रहमतुल्लाहि अल्लाह जो रहमतूं हल व बरकातुहू ऐं तो ते बरकतूं आहिनि। जमल अल्लाह पाक पंहिंजे हबीब जे मथां रहमतूं बरकतूं मोकिलियूं हबीब खे अखियुनि मां ॻोढ़ा अची विया गुनहगार उम्मती याद अची विया मौला उम्मती छॾे आयो आहियां मुते त रहमतूं सलाम अल्लाह ताला फरमाए थो वाला इबादिल्लाहि सालिहीन जेके तुझे उम्मत जा सालिह नेक बाना हूंदा नमाज़ूं पढ़ंदा मां रब करीम जे ज़ाजूं उन्हनि जे मथां बि रहमतूं हूंदियूं। अहिड़ी जाइ ते उम्मत खे यादि करणु वॾी ॻाल्हि आहे साईं। माण्हू जॾहिं मस्ती में ईंदो आहे उहा शइ न विसरंदी आहे दुनिया खां माफ़िया खां माण्हू बेख़बर थी वेंदो आहे पर महबूब खे उम्मत सां एतिरो ताल्लुक आहे जो ख़ुदा जे दीदार महिल बि उम्मत यादि आहे। मौला मूंखे मेराज कराई ख़ुदा फरमाए तुंहिंजे उम्मत जो बि मेराज आहे। केड़ो मेराज आ सलातो मेराजुल मोमिनीन वापस वञ उम्मत लाइ तोहफ़ो खणी वञ तोखे मेराज मां अर्शन ते करायो आ तुंहिंजे उम्मत खे मेराज मस्जिद में कराईंदुसि। या अल्लाह केड़ो मेराज आ अल्लाह ताला फरमाए थो नमाज तुंहिंजे उम्मत जो मेराज आ। 50 नमाज़ूं पढ़नि 50 अवां न कंहिं यार वटि वञो 4 अजर कजेव तोहफ़े में छा चवंदोसि हिकिड़ो खोड़ा 3 मोटाए वठो चवंदो त ख़ुदा करे 5 बि ॾे आहे न आहे ॾिनल ॾाण के मोटाइबा जेतिरी घणी शइ तेतिरी सुठी। मुला खे लॻी बुख चए मुला 2 ऐं 2 घणा थिया चए 4 मानियूं चवणु छा खपेसि हा 4 अबा 2 घणा थिया पर हुनखे ही का बुख लगी चे मुला 2 चे 4 मानियूं हुनजो ख्याल जो मानी रहियो त हमेशा मुंहिंजा दा वठण वारो चवंदो त घणो मिले उहा ॾिनल शइ मोटाए बि न आहे। अलाह चयो त मुंहिंजा हबीब तुंहिंजे उम्मत खे 50 नमाज़ूं ॾिनमि मुस्तफ़ा फरमाया अखियुनि ते पाण भरी ॿधी नमाज़ुनि जी हेठि लथा 7 आसमान खां फिरी जन 6 आसमान ते आया त मूंसां दॻु झलियो बीठो आहे। या रसूल अल्लाह अल्लाह वटां तोखे तोहफ़ो त मिलियो हूंदो कुझु त ॾेखार। साईं फरमाया त 50 नमाज़ूं मूंसा चयो त दिलबर जो दीदार घड़ी घड़ी कयां हाणे जेकॾहिं हेठि लही वियो त हेकर दीदार थींदो मूंसा ठाहे बहानो अहिड़ो बहानो ठाहे जो घड़ी घड़ी रसूलुल्लाह जो दीदार कयां। अटकल करे चई साईं 50 काथे पढ़ंदा अब्दुर्रहीम जहिड़ा सुस्त मोटी वञ कुझु वञी हलकड़ाई कराए। अलाह खे चओ त हल्को करे मुंहिंजे उम्मत ते मुर्गो नमाज़ूं हुयूं ई 2 उहे ई कोन पढ़ंदा मस्जिद बि वेझी घर बि वेझो दुकान बि वेझो पाणी बि गरम पर हराम जे मस्जिद ॾे लड़ूं। वॾेरे जो हो ड्राइवर नमाज़ी हो वॾेरो को मां जहिड़ो नमाज़ कोन पढ़ंदो मस्जिद जो ॾिठी नौकर चई साईं गाॾी झलियो मां नमाज़ पढ़ां तूं वेहो गाॾी में चई मां अख़बार थो पढ़ां तूं नमाज़ पढ़। हुन वेही अख़बार पढ़ी नौकर अची नफ़िल ड्रिघा कया वॾेरो वेही वेही कक थी गाॾी मां लही मस्जिद जी भित तां कंधु मथे करे हली आ। नौकर चयो नथो छॾे छा चईंसि नथो छॾे चई आहे त केर बि कोन केरु नथो छॾई चई जेको तोखे अंदर नथो छॾे सो मूंखे ॿाहिरि नथो छॾे पियो। अलाह घुराए जेके घर में अदा हो न साईं ख़ुदा जे घर में
गई घर जे भर में जंहिंजो घर आ उन जा भाग भला। हाँ साईं, नबी करीम जी हदीस आ त जेको मस्जिद जो पाड़ेसरी आहे इन जहिड़ो ॿियो भलो आहे ई कोन को। पर जो हुजे बि पाड़ेसरी, हुजे बि घर जे दर जे आॾो या पासे में या पुठियां या साॼे या खाॿे, ऐं वरी अचे बि निमाज़ ते कोन, मां थो चवां इन जहिड़ो ॿियो निभागो दुनिया में आहे कोन को। अल्लाह ताला शा असांखे नमाज़ी बणाए। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कई, मौला मोट उम्मत कान पढ़ंदई, घणियूं निमाज़ूं 50 साईं मोटी पिया। अल्लाह ताला जे दरबार में वरी वापसि विया। ये 80,000 पर्दा, ये 80,000 साल जो पंधु करे रब जे दरबार में अर्ज़ कयो, मौला मोटी आयो आहे, तोखे ख़बर आहे। ख़ुदा चयो मुंहिंजा हबीब पंधु कयो थी, 5 माफ़, बाक़ी 45 पढ़नि। बुखारी जी हदीस आहे, किसो कहाणी न आहे। अल्लाह हाज़ल क्यास मूसा अलैहिस्सलाम वरी ॿीहर चयो कोन पढ़ंदा, वरी ॿीहर विया, 10 माफ़ 40 पढ़नि, वरी मोटी आया, मौला कोन पढ़ंदई, वरी मोटी वियो, 15 माफ़ 35 पढ़नि, वरी मोटी वियो, अल्लाह ताला 5 माफ़ कयूं। अल्लाह ताला फरमा 20 माफ़, मुंहिंजा महबूब 30 पढ़नि। मूसा अलैहिस्सलाम खे मज़ो पियो अचे, जमल जमल मुस्तफ़ा पियो अचे त नओं दीदार खयो पियो अचे। मुस्तफ़ा जो चेहरो कुदरत जे दीदार जो आहीनो आहे। मुझे नबी जो चेहरो अल्लाह जे कुदरत जे दीदार जो आईनो आ। जे आईने में तू पंहिंजी शक्ल ॾिसंदो आ, मर्रानी फ़क़द रअल हक़, मुंहिंजो हबीब फरमाए थो, जंहिं मूंखे ॾिठो त हक़ खे ॾिठो। हलंदे हलंदे मुंहिंजे महबूब करीम जी रात बाबरकात 9 चक्कर वया। 9 घणा चक्कर साईं? 5 9 45, यानी रब आखिरी चक्कर में फरमायो, सोहना 45 माफ़, बाक़ी 5 पढ़नि। घणियूं पढ़नि? मूसा थो चए कोन पढ़ंदा, सचो आहे न। असांजे प्रकारनि जी मूसा खे बि ख़बर आहे त अहिड़ा सलछणा पुट हूंदा जो 5 बि कोन पढ़ंदा। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब 5 कोन पढ़ंदा, वरी मोटी वञ। नबी से फरमाइनि था, अल आन अस्तही मिन अल्लाह तआला, ऐं मूसा मूंखे हाणे हया थो अचे त ये ॾिनल ॾाण सभु वापसि थी वेंदा। हर चक्कर में 5 माफ़ थियूं हल, बाक़ी 5 बचियूं हल। 10हों चक्कर वेंदुसि त इहे बि माफ़ थी वेंदियूं। तंहिंजे करे कुझु त उम्मत लाइ तोहफ़ो खणी वञा, इहे खयूं थो वञा। मौलवीअ पे तकीर कई, मवाली उथी बीठो, आखे वॼा छोड़ियईं, आखे हिकड़ी चा घुमरी ॾे वेहा त मुल्क ई मैदान थी वञे हा, बाक़ी घुमरी हिकड़ी। अहिड़ा त के निमाज़ मूं कक हूं जो चओ था इहे 5 बि जेकर मूसा जे चवण सां वञी माफ़ कराया थिया त घर वेठा हुजो, सुता पिया हुजो। पर शुक्र कर अल्हम्दुलिल्लाह, इन्ही बहाने 8 ॾींहं कपड़ा धोए थो, तड़ करे थो, मस्जिद जो रुख करे थो। अल्लाह तबारक व तआला मन हिन जुमे जे सदके 5 वक़्तो बि निमाज़ी बनाए छॾई। का वरी ॻाल्हि कान्हे का, रुगो जुमे ते ज़ोर बि न ॾियो, 5 वक़्त फ़र्ज़ अथव। जुमे जहिड़ा बल्कि जुमे खां बि वधीक घणा फ़र्ज़ अथव। के ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जिन ॻाल्हि में जुमो फ़र्ज़ न हूंदो आहे। बीमार ते जुमो कोन्हे, मुसाफ़िर ते जुमो कोन्हे, औरत ते जुमो कोन्हे, पोड़े पके ते जुमो कोन्हे, अंधे ते जुमो कोन्हे, पर निमाज़ औरत ते बि आहे, बीमार ते बि आहे, मुसाफ़िर ते बि आहे, हर ॻाल्हि में आहे। तंहिंजे करे जुमे खां नमाज़ 5 वक़्ती फ़र्ज़ आहे। दुआ कर रब करीम सभिनी खे निमाज़ी बणाए छॾे। अल्लाह ताला फरमाए, मुंहिंजा हबीब ला तब्दील लिकलिमातिल्लाह, मां पंहिंजे लोह महफूज़ में लिखी छॾियो हो त उम्मत मुहम्मदीअ खे 50 निमाज़ूं पढ़णियूं आहिनि। तुंहिंजे पंध खे बि ॾिठो अथमि, 45 माफ़ कयूं अथमि, पर हाणे पढ़ंदा 5, सवाब 50 जो लिखंदोसान। उहो फेरींदुसी कोन, खफ़ो थोरो कंदा, नफ़ो घणो ॾींदोसान। पढ़ंदा 5 पर सवाब 50 जो ॾींदोसान। मुंहिंजो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ूं खणी वापसि आयो आहे। अल्लाह खे बि ख़बर आहे त 5 बचंदियूं, नबीअ खे बि ख़बर आहे त 5 बचंदियूं, पर लहाबीअ खे पेट में सूर पइजी वियो त ॾिठो, नबी खे ग़ैब जी ख़बर कान हुई। हर जाइ ते इतराज़, हर जाइ ते थाबो, हर जाइ ते नुक्तचीनी, चुक ई चुक पिया कढंदा। अबा आख़िर में घणियूं बचियूं? चऊं 5। त नबी साईं पहिरे भेरे वेही रहे हा न, अॻो पोइ 45 माफ़ कराए पोइ लहे हा त ख़ुदा हूअं ई माफ़ कंदो। ग़ैब कोन हुउसि न, जे ग़ैब हुजे सा त वेही माफ़ कराए पोइ अचे हा, पर ख़बर ई कान सलाह घणियूं मिलंदियूं, तंहिं करे पे अचे वञे पे पंध कई, ग़ैब हुउसि कोन को। पर मां थो चवां मुंहिंजे हबीब खे ख़बर आहे त बाक़ी 5 बचंदियूं, पर मुला थो चवे त नबी खे ख़बर न आहे, तॾहिं पे आयो वियो। भला अलाह खे त ख़बर ई न त पिछाड़ी 5 बचंदियूं। ॾाढे ॻाल्हायो,
कहने खुदा खां बि वेसर थी वई, उहो छो पियो पंध कराएसि। मुला तूं एतराज़ त नबी ते थो करे, पर इहो ख़ुदि ख़ुदा ते एतराज़ थी वियो त भला ख़ुदा खे त ख़बर हुई न त पिछाड़ी 5 बचंदियूं। ॻाल्हायो भाउ, ख़ुदा खे ख़बर हुई न त पिछाड़ी घणियूं बचंदियूं। पोइ अॻो पोइ अलाह ताला 45 हिकु धक में माफ़ करे सा, पंध न कजां सोणा, 45 माफ़ थी। पर इन में राज़ आहे, नबी खे बि ख़बर आहे, ख़ुदा खे बि ख़बर आहे, पर इन्ही जे करे बार बार पियो अलाह ताला मोकिलेसि त दुनिया चवंदी त पहिरों भेरो अलाह घुरायो हुसि, रब न घुराएसि हा त कोन अचे हा। ख़ुदा थो ॾेखारे त हिकु दफ़ो मां घुरायो मांसि, 9 दफ़ा वरी पाण आयो वियो आहे। ख़ुदा घणा दफ़ा घुरायोसि ऐं हाणे घणा दफ़ा अचे वञे पियो, इहो वरी पंहिंजी मर्ज़ी सां पियो अचे। ख़ुदा खे ॾेखारणो आहे त मुंहिंजे मोहम्मद करीम खे झल पल आहे ई कान का। ऐं मूसा अलैहिस्सलाम खे असां सां कहिड़ी हमदर्दी आहे, का हमदर्दी कान्हे। मूसा जो वरी पंहिंजो कमु पे ठहियो, जो महबूब जी ज़ात जीअं मोटिया पे त कुदरत जे अनवार इलाहीअ जो चेहरे में दीदार खयूं पे आया, उहा जेका मूसा खे तूर सीना ते सिक ई सां अॼु सिक पे लाथई। पाण जीअं जो वापसि आया, जंजीर भी हिलती रही और बिस्तर भी रहा गरम, एक ही पल में सरे अर्श गए आए मोहम्मद। हबीब जी ज़ात बाबरकात जी जो मोटी आया त मुंहिंजे नबीअ जो बिस्तरो भी गरम लॻो पियो आहे, कड़ो भी लुझो पे त वुज़ूअ जो पाणी भी हलियो पे। भिट धणी रहमतुल्लाह अलैह जो रूह दां थो करे, चवे थो तुम्बेरे जे तंद जी पहिरीं हुई पचार, कोड़े कीरत आया माझी मणियादार, बकरहूं ॿाहिरि गायो तन सारी सभ जमार, पर तोखे घोट घुरायो खिलवत लए खंघार, आओ मथाहूं मंगणा चढ़ी दुर द्वार, अतहियातु लिल्लाहि वस्सलवातु वतय्यिबात, खिली कयई खीकार, अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू, इय परूड़ज पचार, पो सुयो सब संसार त मुल्क ॾिनई मोहम्मद करीम खे। अल्लाह ताला तव्हां असांखे नबी जी मोहब्बत नसीब फरमाए, हुजूर जी गुलामी नसीब फरमाए, हुजूर जे मेराज जे सदके खुदा असांखे नमाज़ी बणाए। अल्लाह ताला असांखे उन्हनि बुराइनि खां बचाए जेके नबी पाक सफ़र जे दौरान बुराइनि खे सज़ाऊं ॾींदे ॾिठो हो। अल्लाह ताला असांखे उन बुराइनि खां गुनाहनि खां पनाह ॾे। अल्लाह ताला तव्हां असांखे राह मुस्तक़ीम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। 10 मिंट मथे थियुसि, माफ़ कजो। हाणे दुआ घुरो अल्लाह ताला मेराज जे सदके असांजूं दुआऊं क़बूल करे। या अल्लाह पंहिंजे हबीब जी मोहब्बत नसीब फरमा, मुस्तफ़ा जे सदके असांखे नमाज़ी बणा। या अल्लाह हर बुराई खां असांखे बचा, मौला असांखे अज़ाब खां बचा। सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके बीमारनि खे शफ़ा अता फरमा, कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा, जिन खे औलाद न आहे तन खे सालिह औलाद अता फरमा। या इलाहुल आलमीन पंहिंजे हबीब जे सदके गुंबद ख़ज़रा जी ज़ियारत करा, बैतुल्लाह शरीफ़ जो हज नसीब फरमा। मौला ही जेका जमात परे परे खां ईंदी आहे, पंधड़ा करे तंजा पंधड़ा साहब विझजां, हर हिकु मुस्लमान जी हाज़री क़बूल विझजां। या अल्लाह जेके असांजे ओड़े पाड़े मुस्लमान रहनि था तन खे पको नमाज़ी बणा, मस्जिद शरीफ़ में अचण जी तौफ़ीक़ नसीब फरमा, नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। ख़ालिक़ अकबर असांजा ऐब न उघाड़, मदीने वारे साईं जे सदके जीअं असांजा ऐब ढकिया थी, ईअं असांजो ख़ात्मो बि ईमान सां कजां। दुनिया मां लॾाई त लाॾाणो ईमान सां कराजां। मुंहिंजा मौला परेशान हालनि जूं परेशानियूं दूर फरमा। असांजे पाकिस्तान खे मौला सलामत रख, असांजे पाकिस्तान जी मौला तूं हिफ़ाज़त फरमा। क़ाल अल्लाह तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन व आलिहि व सल्लम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हिकिड़ो मिंट वेहो, सुन्नत पोथा पढ़ूं। हिकिड़ी ॻाल्हि मूंखां विसरी वई, ज़रूरी ॻाल्हि आहे। अवां मुस्लमान ॿुधो, पाण ग़रीब कुझु करे त कोन था सघूं, पर असांजा हाल ॾिसो। राति 8:15 BBC जूं ख़बरूं पे हलियूं,